और रुख सिंधी सिद्धू सभ्यता के हवाले से लेक्चर सीरीज़ जे एक कड़ी हेठ अज एक अहम मार्ग श्रीकोला बाबत ॻाल्हि ॿोल कंदुसि। सिंधु सभ्यता जे ॿिनि अहम मार्गनि मोहनजोदड़ो ऐं हड़प्पा जे खोटाइण खां पोइ दुनिया जी पहिरीं शहरी तहज़ीब जा पड़ाड़ा दुनिया जे कुंड कुर्श में गूंजी उथिया ऐं हिन अज़ीम तहज़ीब दुनिया जहान जे माहिरनि जो पाण ॾांहुं ध्यानु छिकायो। गॾियल हिंदुस्तान में ब्रिटिश राज ऐं उनखां पोइ बरे सगीर जे विरहाङे बैदि मुख़्तलिफ़ मुल्कनि जे माहिरनि हिन तहज़ीब ते खोजना जो कमु शुरू कयो ऐं वॾियुनि यूनिवर्सिटियुनि तरफ़ां हिन तहज़ीब ते खोजना लाइ अलॻि इदारा क़ाइमु कया विया। उन सां गॾोगॾु पाकिस्तान ऐं भारत में हिन तहज़ीब जा वधीक माॻ बि दरियाफ़्त करे उन्हनि जी खोटराई कराई वई। हिन वक़्त ताईं पाकिस्तान ऐं इंडिया में सिंधु सभ्यता जा 1500 खां वधीक क़दीम माॻ मिली चुका आहिनि। सिंधु सभ्यता ते तहक़ीक़ जो कमु पाकिस्तान ऐं इंडिया खां वधीक ॿियनि मुल्कनि में कयो पियो वञे। ख़ासि करे इन मक़सद लाइ अलॻि इदारा क़ाइमु करे ऐं वॾा वॾा प्रोजेक्ट जोड़े तहक़ीक़ जो कमु शुरू कयो वियो आहे जेको अॼु बि जारी आहे। श्रीकोला जा क़दीम आसार मौजूदह ख़ैबर पख्तूनख्वा सूबे में पिशावर ऐं रावलपिंडी खे ॻंढींदड़ रोड ते मिलिया आहिनि। हिन क़दीम आसार खे माहिरनि 1967 जे आख़िर धारे ॻोल्हे लधो जॾहिं त खोटराई मई 1968 में कराई वई। हिन क़दीम बस्तीअ जा हिक ॿिए हेठां 4 तह मिलिया आहिनि जेकी चइनि मुख़्तलिफ़ दौरनि सां वास्तो रखंदड़ आहिनि। श्रीकोला जो आख़िरी तह यानी ज़मीन ते पहिरीं आबादी जो वास्तो आख़िरी पथर वारे दौर सां आहे। हिन तह मां पथर जा औज़ार मिलिया आहिनि। उन खां मथे वारे ॿिए तह मां ॻोठाणी सक़ाफ़त जे दौर जा आसार मिलिया आहिनि। हिन तह मां मिलंदड़ बाक़ियात हू बहू कोटड़ी जी जे क़दीम आसारनि मां मिलियल बाक़ियात जहिड़ी आहे। जॾहिं त टियों तह उन खां पोइ जो आहे, उन खां पोइ जे दौर जो आहे जितां हिकु क़दीम क़ब्रिस्तान जा आसार मिलिया आहिनि। चौथे तह मां वधीक सुधरियल आबादी जा आसार मिलिया आहिनि। हिन तह ते जोड़ियल जायुनि में पत्थर जो इस्तेमालु थियल आहे। हितां मिलंदड़ पकल मिटीअ जा बुत ऐं ठिकर जा थांव ख़ासि ध्यानु छिकाईंदड़ आहिनि। श्रीकोला जा क़दीम आसार सिंधु सभ्यता जे ॻोठाणी सक़ाफ़त जे दौर सां वास्तो रखंदड़ आहिनि। हिन बस्तीअ जे 3 तह मां मिलंदड़ क़ब्रिस्तान ख़ासि अहमियत जोॻो आहे जेको बरे सगीर में उन नोयत जो पहिरियों क़ब्रिस्तान आहे जिते क़बरूं सिधियुनि कतारुनि में ओभर खां ओलह तरफ़ ठहियल आहिनि। मुर्दनि जा मथा ओभर तरफ़ ऐं पेर ओलह तरफ़ आहिनि ऐं इहे सिधा सुम्हारियल आहिनि। औरतुनि ऐं मर्दनि जूं अलॻि अलॻि कतारूं ठहियल आहिनि। क़बरुनि मां आम इस्तेमाल जूं शयूं न मिलियूं आहिनि जेकी उन दौर जे ॿियनि क़ब्रिस्ताननि मां आम तौर ते मिलियूं आहिनि। श्रीकोला जे क़ब्रिस्तान मां औरतुनि ॿारनि ऐं मर्दनि जे मिलियल लाशनि मां हितां जे नस्ली तारीख़ ते बहितर रोशनी पइजी सघे थी। महिरबानी।